जन निस्बत जोड़ी तंजा जहान मोचारा, जन निस्बत जोड़ी तंजे मथा सोना कुबा ठया पिया आहिनि, जन निस्बत जोड़ी तन ते क़ुरान ऐं ज़िक्र जी लोली लगी पई आहे, ऐं जन निस्बत खे टोड़ियो तंजे कब्र जे मथा कुत्ता बि कोन था मुटनि पिया। ख़ुदा जो कसम आहे जे मुसलमान गैरत थी ईमान थी त मुंहिंजे महबूब जी गैरत धार जा। असांजी न कंहिं ठगी चोराई आहे, न बनी ते कब्ज़ो कयो आहे, न पाणी असांजो कंहिं लोढ़ियो आहे, न असांजो को कर्ज़ खाइयो आहे, न असांजो प्लाट कंहिं फबायो आहे। असांजी दुश्मनी आहे तनी साए रोज़े वारे साईं जे सदके आ जो मुंहिंजे महबूब जी गिलाऊं कंदा आहिनि। चवंदा आहिनि असां जहिड़ो आहे, खाईंदो आहे, हू बि बशर हो, असां बि बशर आहियूं, उनखे बि ॿ हथ हा, असांखे बि ॿ हथ आहिनि, हू बि आदम जी औलाद आहे, असां बि आदम जी औलाद आहियूं, हुनखे बि अबो अम आहे, असांखे बि अबो अम आहे। असां चवंदा आहियूं तव्हां अंधा हो, तव्हांखे निस्बत जी ख़बर ई कान्हे का। बराबर बराबर तूं ज़ाहिरी अखियुनि सां ॾिठो आहे, पर जे सिद्दीक़ जे अखियुनि सां ॾिसी आ। महबूब फरमान था या अबा बकर लम यारफनी हकीकती गैर रब्बी, ओ मुंहिंजा प्यारा सिद्दीक़ मां मुहम्मद जे हकीकत खे मुंहिंजे रब खां सवा ॿिए कंहिं सुञातो ई कोन्हे को। ऐं गुझड़े भेद अहमद दी कहीं कूं कल न पई अजो तंग। चओ सुभान अल्लाह। ए गुझड़े भेद अहमद दी कहीं कूं कल न पई अजो तई, गुझड़े भेद अहमद दी कहीं कूं कल न पई अजो तई। ही अंधो था छो त मूं जहिड़ो आहे, तो जहिड़ो छा में आहे। महबूब जी ज़ात बाबरकात चवी थो त आदम जी औलाद आहे, मां बि आदम जी औलाद हाओ मञा थो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछां, अदा असां इंसान छा मूं ठाहिया आहियूं? चो मिटीअ मां। ॾाढे जो छा मूं ठाहिया हो? ज़ोर सां चओ। महबूबन करीमन जे ज़ाहिरी जिस्म मुबारक खे बि अल्लाह पाक मिट्टीअ मुबारक मां पैदा कयो। हेॾे निहार तकड़ न कजां, वज़ू न भंजा पंहिंजो। मिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जहर जखरो जस खरो ॿिया मिड़े ई मल, अड़े मिट्टी तह मुरसल हुई असला एतरी। तूं छा मां ठाहियो आहे? चओ चओ छा मां ठाहियो आहे? हबीबन जे जिस्म तरके बि वला ज़ाहिरी तरह हिकिड़े मिंट लाथो मन खणी। महबूबन करीमन जे जिस्म तरके अल्लाह ताला मिट्टी मां पैदा फरमाइण। क़ुरान ॿुध, रब चवंदो आहे मिनहा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। मां तव्हांखे ज़मीन मां मिट्टीअ मां पैदा कयो आहे, जाथों तव्हांजो कंबीर खयो आहे, वरी उते ई तव्हांजी क़बर ठहंदी, वरी उन्ही क़बर मां तव्हांखे क़यामत जे ॾियारे उथारींदुसि। ओ बाडर जा मुसलमान, जेकॾहिं तूं मिट्टीअ मां आहे त तुंहिंजी मिट्टी बाडर मां खई हूंदी, बगीअ मां खई हूंदी, मुंहे मां खई हूंदी, डोकरीअ मां खई हूंदी, लाड़काणे मां खई वई हूंदी, नसीराबाद मां या दादूअ मां खई वई हूंदी, ओदा या कंधकोट मां या जेकमाबाद मां। पर सॼे जहान खे पक्का त मुंहिंजे महबूब करीम जे जिस्म पाक जी मिट्टी मदीने मां खई। काथो खई वई? ॾाढो जो किथो खई वई? ख़ुदा जो कसम आहे सॼे रूह ज़मान जी जहान जी मिट्टी मदीने जी मिट्टीअ तां कुर्बान। गुबारुल मदीनत शिफाउ मिन कुल दाए। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी इहा हदीस पाक जज़्बुल क़ुलूब में रिवायत कई आहे। चवे थो त मदीने पाक जी जेका दज़्ज़ा, मदीने शरीफ़ जी जेका गुबार आहे, उहा जेकॾहिं पाणीअ में पिसाए कंहिं बीमार खे पीआरो त हर मर्ज़ जे लाइ दवा आहे। अॻिते हल अॻिते हल। और मुंहिंजा दोस्तो जंहिं जाइ ते मुंहिंजो हबीब सल्लल्लाहु उनखे चइबो आहे रोज़ो। छा चइबो आहे? ॾाढो छा चइबो आहे? रोज़े रसूल। छा चइबो आहे? महबूब जो रोज़ो। मुंहिंजा दोस्त सारे जहान जा रोज़ा हिकिड़े पासे, मुंहिंजे महबूब जे रोज़े जी छांव हिकिड़े पासे।
रब करीम जो कसम अञा अंदर रोज़े पाक में वञ अंदर रोज़े पाक जे अंदर मुझे महबूब पाक जी जाया पर मुझो महबूब अज भी आरामी आ अल्लाह जो नबी हयातुन नबी आ मा ज़म्महू अज़ाअहुल करीम फहुवल बुक़अतु आज़म व अशरफु मिनल काबत हत्तल अर्शल मनीफ़हा। सारे जहान जे आलमन जो फैसलो आ त जह जाए ते मुझो हबीब सुतो आराम करे रहियो आ उहा मिट्टी जेका हबीब जे पासन जिस्म खे लगी आ रब जो कसम आ उहा मिट्टी पाक काबे खां त अफजल आ पर अर्शे मुअल्ला का भी चओ अर्शे मुअल्ला का भी जोर सां चओ अर्शे मुअल्ला का भी पोइ तूं थो चए मिट्टी मां ठहियो आहे। अरे वह मिट्टी थे समझी तो आहे छा वह केड़ी मिट्टी आ खुदा पाक जो कसम जे तू मिट्टी तो चवी तो वह मिट्टी भी खुदा जो कसम आ खुदा जे काबे खां अफजल आ पर खुदा जे अर्श खां भी अफजल आ। पो जेका अर्श खां अफजल हुजे ऐं बी हुजे कलर वारी मिट्टी नसीराबाद जी मूंखे सच ॿुधाए कजड़ियूं थींदियूं ॾाढे ॻाल्हि कजड़ियूं थींदियूं ऐं तो वारो मिट्टीअ जो पिनोड़ो अलाए कहिड़े पाणी में मलाइकनि ॻोहियो अवां सुनन जो त खणी दादू वारे पाणी में ॻोहियो हूंदऊं पर मांखे पक्का तने वहाबिन जो जेको मिट्टीअ जो पिनोड़ो आहे सो गॾ जे मुट में ॻोहिया हूंदऊं। अरे तो वारे मिट्टीअ जे पाणीअ खे किने पाणीअ में ठाहे तोखे ठाहियूं खुदा जो कसम महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइन था मुझे रूह अतहर खे जरी जिस्मानी सूरत पे ॾिनी वई उन टाइम ते आका पाण तो फरमाए तो मुझे जेका मिट्टी नूर मिट्टी हुई उन नूरानी मिट्टी मुबारक के अल्लाह तबारक व तआला तस्नीम जे पाणी सां ॻोहियो उहो पाणी जेको जन्नत जे आला पाणन खां भी अफजल पाणी। और मुझे महबूब जी ज़ात कुर्बान वञा। अरे तू महबूब जहिड़ो कीअं तोखे पघर ईंदो आहे त बदबू थींदी आहे मुझे आका जे लाइ जंहिं सैर सां साजन हलियो से सैर सब सुरहा थिया मां भञा मण मुश्क जा ऐं अतुर हारींदो वयो मुझो महबूब मदीने पाक मां जंहिं जाइ तां लॻंदा हफ़्तनि जा हफ़्ता गुज़री वेंदा खुशबू कान वेंदी। मुस्लिम शरीफ जी रिवायत आ सही बुखारी खां पोइ 2 नंबर ते जेको सचो सही किताब आ मता तव्हां खे जो रुगो किस्सा थो ॿुधा ॿुधो हदीस रसूलुल्लाह जी महबूब जी ख़िदमत में हिकिड़ी माई आई केरा बा चओ माई केर आई सहाबियाणी आई या रसूल अल्लाह चओ या रसूल अल्लाह काल मुझी न्याणी बालिग थी वई आ हाणे मूंखे ज़मीन जा ये महसूस थो थिए टांडन ते वेठी आहियां अल्लाह जे हबीब जो कुमा त न्याणी बालिग थे जल्दी उथारियो मां पाण ॿुधो आ नबी सही तुंहिंजे ज़ुबान खां अली सही खे तव्हां पे चयो त प्यारा अली 3 कम जल्दी कजां नमाज जो वक़्तु अचे त जल्दी पढ़जां देर न कजां जनाज़ो तैयार थी वञे त जनाज़ो जल्दी पढ़ी दफन कराइजां जेकॾहिं वियाह तुंहिंजे घर में न्याणी तुंहिंजे घर में जवान थी वने एक रात थे त बी रात न विझजां या रसूल अल्लाह मुझी न्याणी नौजवान थी वई आ न्याणीअ खे परणाइणो आ मिस्कीन आहियां ॾोकड़ कोने छा ॾियां तंहिंजे करे साईं जन वटि तोहफ़ा ईंदा आहिनि या त ख़ुशबू ॾियो त शादी जे राति न्याणीअ खे मखियां या वरी पैसा ॾियो त बाज़ार मां ख़रीद करे अचां। मुस्लिम शरीफ जी हदीस पाक में ईंदो आहे आका नामदार फरमाइनि था शीशी खणी आ त मां मोहम्मद करीम तोखे खुशबू ॾियां माई चयो त को हबीब वटि अंबर हूंदो मुश्क हूंदो को ज़ाफ़रान हूंदो माई वही शीशड़ी खणी आई मुझे आका जे हथन में नहीं रहमत वारे नबी पंहिंजे पेशानी मुबारक ते हथ हणी पघर आयल हो ये पघर जा 2-3 कतरा उन में विझी पाण शीशी जो मुंह बंद करे पाण फरमायो त हिन पंहिंजा हिकिड़ो फुड़ो शादी जी रात न्याणी कहण जा खुदा जो कसम आ अल्लाह शाहिद आ कुरान खणी आ त मां मथे ते रखी तोखे ॿुधायां शादी जी रात थी उन औरत पंहिंजे न्याणीअ खे मखी हिकु ॾींहुं न 2 ॾींहं न साल न उहा न्याणी 90 साल जहिड़ी ही खुशबू जिस्म मां कान वई। घणा साल ॾाढे ॻाल्हि
अञा सुन्नी तकड़ न कर, अञा बुद्ध ईमान ताज़ो थींदी, दिल ठरंदई सड़ंदे न ठरंदे, ठरे थो न। हाँ ठर बुद्ध, खुदा जो कसम आ, रुगो उन औरत जा 90 साल कोन गुजरिया, पर उन न्याणी औरत मां जेको बच्चो धी पुट पैदा थे तंहिंमें खुशबू। हाँ सही, जेको जमे तंहिंमें खुशबू, जेको जमे तंहिंमें खुशबू। चइबो आहे न बा फलाणे जो घर, फलाणे जो घर, कहिड़ी बिल्डिंग चे फलाणी बिल्डिंग, फलाणो घर, चे दोस्त मोहम्मद मंज़िल, राशिदी मंज़िल, फलाणी मंज़िल। अब चइबो आहे न बिल्डिंगूं महलातूं ठाहियला हूंदो न, उहो ख़ानदान जंहिं घर में रहंदो हो उन जाइ जो ई नालो रखिजो बैतुल मुतय्यबीन, खुशबू वारनि जो घर। वो घर ही मदीने में मशहूर थियो। अब कंहिंजो घर कहिड़े पाड़े में वेठो आहे, यार खुशबू वारनि जे पाड़े में वेठो आहे। वाह मुंहिंजा महबूब राज रंग में छॾई, अड़े मुल्ला तुंहिंजे बगल में दूध जी धपा, तुंहिंजे पघर में बदबू थी अचे पई। कुर्बान मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात आ, जंहिंखे महबूब करीम जे खुशबू जो ज़रड़ो मिलियो, क़यामत ताईं खुशबू अची वई। ओ सुन्नी तो वटि बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे मुहबत जी खुशबू आहे, अथी या नथी? हा बि चवंदा नबी तव्हांजो हाज़िर नाज़िर आहे, असां चवंदा हा आहे। कि भला खुशबू असांखे कान थी अचे, हाज़िर नाज़िर हूंदो त खुशबू हूंदी न, असांखे त अचे कान थी। मां वरी चवंदा त खुशबू ईंदी आहे नक खे, ख़ुदा तव्हांजो नक खसे छॾियो आहे, किथां ईंदव? अबा खुशबू नक खे ईंदी आहे, पेर खे, ॾाढे ॻाल्हि छा खे ईंदी आहे? खुदा हिननि जो नक छॾियो आहे वठे, नक अथनि कोन कोई, रुगो खाली चमड़े वारो नक आहे त कहिड़े कम जो थियो? नक उहो दार जंहिंसां खुशबू अवेस करणी खे बि आई। हाय आहे न, सलाद मुंहिंजे साईं ते, ॾाढे 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 सलाद। सब कंहिं सरदारो सुञातो थे, बस क्या तकड़ कड़ी लगी थी। हेड़ा हेड़ा न वेहारियो घर में त तव्हांजो जलसो थियो। मां ॻाल्हायां पियो विच ते सोणा ईअं कबो आहे, पोइ हिनखे मोटाए ॾे। मां तकीर पूरी खां पोइ 50 चिठियूं ॾे। सब कंहिं सरदारो सुञातो थे, चओ सुभान अल्लाह। सब कंहिं सरदारो सुञातो थे, सब कंहिं सरदार, थकाओ न थकाओ, चओ सब कंहिं सरदारो सुञातो थे, सब कंहिं सरदारो सुञातो थे। अवेस करनी मुल्क यमन में यार जो पार सुञातो थे, सब कंहिं सरदारो सुञातो थे, सब कंहिं खुशबू जंखे आई, रब जो कसम आ, काथे करन विलायत आ, काथे मदीनो तय्यबा है, काथे मदीनो शरीफा, काथे बगदाद शरीफा, काथे मदीनो शरीफा, काथे अजमेर शरीफा, काथे मदीनो शरीफा, काथे सेवण शरीफा। खुदा पाक जो कसम आ, जाते मुझे महबूब जे इश्क मोहब्बत वारा वेठा न, अज भी खुशबू अचे पई। अचे थी कान थी अचे? अज भी तू वञ ओड़े पाड़े, छो थो वञी पंहिंजे पाड़े में? मशहूरी शरीफ हलियो वञ, मां तोखे परे ॾस कहिड़ो ॼां। अज भी रोज़े शरीफ में वेंदे त अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जे रोज़े शरीफ ते उहा खुशबू आ, उहो मज़ो थो अचे जो मुंहिंजा दोस्त असां त ईअं वेंदा आहियूं, महसूस थो साईं ॼण हाणे वेठो आहे पाण ख़ैर जो। असांजा उस्ताद साईं दरगाह शरीफ जा पेशमाम हज़रत मौलाना मोहम्मद सालिह से रहमतुल्लाह अलैह जन मूंखे पढ़ायो। पीर साईं पागारे जे दरगाह जा ख़तीब हा, चवंदा हा अब्बा साईं मशहूरनि वारनि जे विलायत में जे शक आ त मूंखे ईमान में शक आ, मूंखे पक्का त हे अल्लाह जो वली आ। हिकिड़ा माण्हू चवंदा हुआ थी सघे थो वली हुजे या न हुजे, पर साईं कसम खणी चवंदा हा त मूंखे पंहिंजे ईमान में जीअं पक्का तीअं मशहूर शरीफ वारनि बुज़ुर्गनि जे ईमान में ऐं विलायत में पक्का। मुंहिंजा दाबी का बि पावर कोन हो, पावर हो त मुहम्मद करीम जे निस्बत वारो। अब हाओ या न, कहिड़ो पावर हो चओ? निस्बत वारो हो। इहा निस्बत रोज़े धणी जे वसीले सां, पीरान पीर जे वसीले सां, अल्लाह पाक जल जलालु अमन वालो अब्दुल कादिर आखरीन जे वसीले सां, गौसल आज़म जीलानी जे वसीले सां, अली मुर्तज़ा जे वसीले सां वञी सिधी मुहम्मद करीम ताईं पहुती हुई। कड़ो कड़े सां ॻंढियलो अबा हुयो या न हुयो?
या निस्बत जो ताल्लुक जुड़ियल हो पोइ जंहिंजो निस्बत जो ताल्लुक जुड़ियल हूंदो आहे उनखे गैरत बि हूंदी आहे उनखे मुहबत बि हूंदी आहे मां रुगो ॾस तोखे थो ॾियां त ख़ुदा करे बॉर्डर जा मुस्लमान तो में गैरत पैदा थी पए हाल पूरो आहे सभु कंहिंसां भाकुर जाथे ॻाढ़ो ॿोड़ ॾिसंदो ढकियो थिए चायूं पिया पीअंदो वॾा हा हो बि वीचारा क़ुर नथा पढ़नि पिया अफ़सोस मुसलमान क़यामत में कहिड़ो कंधु खणंदे महबूब जी ज़ात जन ॾोरा पो ॾींदी त तूं मुंहिंजे दुश्मननि सां वेठो हूंदे हे कहिड़ो ॾोरा पो मुजादा सही सघंदे असांजे नवाब शाह जो हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम नवाब शाही अंसारी रहमतुल्लाह अलैह हिन गुनहगार अखियुनि दरवेश जी ज़ियारत कई उहो पाण ॻाल्हि कंदो हो चई अदामा व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस मां वॾो बुज़ुर्ग कोन आहियां पर मिड़ई मदीने वारे साईं जो करम आहे उन्ही जे सदके थो ॻाल्हि कयां त मूंखे रोज़ानो रसूलुल्लाह जो दीदार थींदो हिकिड़े दिहाड़े नवाब शाह में गुलामुल्लाह वहाबी पिंडी वारो जेको मरण खां पोइ सूअर जी शकिल थी वई हुअसि मोह शकिल तब्दील थी वई धक्के बंद करे पूरे शरीर उस कंहिंखे ॾेखारियो कोन दोस्तो अज़ीज़ो उन्ही गुलाम खान जी तक़ीर हुजे मौलाना मोहम्मद हाशिम सही फरमाइनि पिया त मूंखे ॿुधाईंसि गुलाम खान आयो आहे दिलि में शौक़ थियो त वहाबिन जो वॾो मशहूर नाले वारो मौलवी आहे तक़ीर त ॿुधांसि छा थो चवे पर उन्ही जलसे में कोन वियुसि हली पंहिंजे हुजरे जे मथां जाथे वेठो हुउसि मस्जिद में मथां कुर्सी रखी बांगे खे चयमि त मूंखे कुर्सी रखी ॾियो रखी नी मां उते कुर्सी ते वेही हिन जो लाउड ते परे खां आवाज़ ॿुधो त छा थो चवे हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त 10 मिंट बि वॾा आहिनि 10 मिंट बि मां तकरीर न ॿुधी सघुसि अहिड़ी बेअदबी कई महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में साईं जे शान में अहिड़ी बेअदबी कई जो मां सही न सघुसि तौबा 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 करे मां लही आयुसि सारी रात मुंहिंजी निंड फिटी वई त मां न बेहयाव जी तक़ीर छो ॿुधी ख़ैर ॿी रात थी सुतुसि दीदार कोन थियो टी रात थी सुतुसि दीदार कोन थियो चौथी रात थी सुतुसि दीदार कोन थियो जीअं रातियूं लंघंदियूं वञनि तीअं फिराक वधंदो वञे रोज़ानो दीदार थियण वारे खे परेशानी वरायो आहे रोई 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 हिकिड़ी रात गिचीअ में गारो विझी मदीने वारे साईं खे अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह जे ख़ता थी आहे त माफ़ी मिले बानीअ जे ॿार त नज़र न हटायो आख़िरकार काफ़ी रातुनि खां बाद में किस्मत जागी आहे निंड सुतो पियो आहियां हबीबन करीमन जो दीदार थियो आहे ॾिसां पियो त पाण करीम तशरीफ़ वठी आया आहिनि पर मूंखे पुठी ॾियो बीठा आहिनि मूंॾे वाझाइनि कोन था महबूब जे साम्हूं सुहिणो हसन ऐं सुहिणो हुसैन ॿई गुल मोहम्मद करीम जा बीठा आहिनि पंहिंजे महबूब सां मुखातब थी चवनि पिया नाना साईं इहो मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी थी इहो बि कॾहिं कॾहिं वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो अथी हबीब पुठीरा बीठा आहिनि फरमाइनि था इन जे करे त मां मोहम्मद कावड़ियो आहियां जमल मुझे दोस्त अज़ीज़न करीमन के अर्सो कया जमल हसनैन करीमैन के महबूबन इहो जवाब ॾिनो आहे मौलाना साहब फरमाए तो मुखां दाह निकिरी वई चीख निकिरी वई कदमन ते किरी पिसे ॿई शहज़ादा पंहिंजे सुहिणे मिठे नाने खे पिया चवनि ओ नाना असां तोखे मिंथ था कयूं त ॿीहर ग़लती न कंदो हिन खे माफ़ कर महबूब फरमाइनि था ओ सोना बच्चा हसन ओ मुंहिंजा बचड़ा सोना हुसैन अॼु खां पोइ इहो ईअं न करे तव्हां जे करे माफ़ थो कयो तव्हां त कच्चे अक़ीदे जा आहियो तव्हां त पढ़ियल बि कोन आहियो आलिम बि कोन आहियो यकदम का ॻाल्हि ॿुधी यकदम चवंदो यार सच थो चवे हो त आलिम हो इल्म जो मालिक हो इल्म वारो ॿुधे त को ॾोह कोन्हे उहो बि मुजादा तौबा करे लही आयो पर साईं खे मदीने में ख़बर पई त मुंहिंजे आशिक मोहब्बत वारे गुस्ताख जी तक़ीर ॿुधी आहे सच ॿुधाए त सोणो नबी हाज़िर नाज़िर आहे या न आहे नबी सोने खे ग़ैब जी ख़बर पवे थी या कान थी पवे असांजे नबी खे इल्म आहे या न आहे
पोइ तूं जेको ॿख हणंदो आहे भाकुर पाईंदो आहे गॾु वेंदो आहे जलसन तकीरनि ते वेंदो आहे तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो परे भॼन भागनि खां बदबख्तनि जे वेझो न वञजांइ निस्बत पंहिंजे मुर्शिद सां पकी रखजांइ उहो कड़ो कड़े में ॻंढजांइ इंशा अल्लाह तबारक व तआला बेड़ा ई पार। हिकिड़ो निस्बत जो वाक़ियो यादि आयो आहे उहो ॿुधायां त पोइ पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां थका त न आहियो न दुरूद बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते हाणे थकिजी पिया आहियो तो सलात जो आवाज़ ही कोन थो अचे। अब चओ तो ॿुधायां न त बस कयां ॿुधायां निस्बत जी ॻाल्हि। पंजाब में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे काथे बा जीलानी आहे चो सुभान अल्लाह। उन जे ॻोठ जो नालो आहे गोलड़ा शरीफ चो सुभान अल्लाह। उन सोहणे जो नालो आहे पीर सैयद मेहर अली जीलानी चो सुभान अल्लाह। उन्हीं ख्वाजा पीर मेहर अली गोलड़वी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में पंजाब जो ज़िले जहलम जो हिकिड़ो वॾो चौधरी हो वॾो ज़मींदार ॾाढी कूड़ियल मुछां वॾियूं मटला वॾो इएं पंजाबनि वारो तुरो वॾी से पहरियाण वॾी गांच पातल वॾी बटन नौकरनि सां गॾु नेट हथ में पीर साहब खे चईंसीं मां तव्हांजो मुरीद थींदुसि। ख्वाजा मेहर अली निहारे फरमाया त तूं असांजो मुरीद कोन थींदे। चईंसीं मां हेतिरो पंधु करे आयो आहियां मां वॾो चौधरी आहियां वॾो नंबरदार आहियां पंहिंजे इलाइक़े जो वॾो ज़मींदार आहियां अरबपति आहियां मां मुरीद थियण आयो आहियां कंहिंखां डिॼां त कोन थो। पाण फरमायो त मुरीद त थींदे पर पको थींदे अलाए कचो। चईंसीं मुरीद थींदुसि त पको थींदुसि। चई पोइ मतां सुभाणे पेर लुॾनी चई परवाह न आहे। चई वाइदो चई वाइदो चई हली हथ ॾे हथ ॾेई बैयत कई चई बस वञी गौसल आज़म जो ज़िक्र कर ला इलाहा इल्लल्लाह जो। पर ॻाल्हि ॿुधी थी इम्तिहान ईंदे ई में पको रहिजां। चई हा साईं बिल्कुलु। दोस्तो अदीदो हलियो हुयो मुर्शिद खे मुजादा बैयत करे बैयत वठी ज़िक्र वठी हलियो हुयो कोठ वञी कादरी सिलसिले जो ज़िक्र शुरू कई। बुज़ुर्ग कादरी ऐं चिश्ती सिलसिले में बैयत कंदो उते वञी ज़िक्र खे शुरू कई। मुंहिंजा भाउ ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया महीनो गुज़रियो अल्लाह पाक जो शान आहे। उन चौधरी साहब खे वापार में लखनि रुपयनि जो को घाटो पइजी वियो। दिल में सोची त मुर्शिद मूंखे चयो हो त को इम्तिहान ईंदी सो पाया शायदि इम्तिहान आयो चई परवाह न आहे। मुंहिंजा दोस्तो अदीदो जो फसल करायल हुजे महीने सवा खां पोइ कुदरती अहिड़ी आफ़त आई जो हिनजा हज़ारूं एकड़ ज़मीन जो सॼो सारो फसल खस थी वियो। चई वञ भिणा जा बचाए त ॿियो इम्तिहान आयो। वरी ॿ टे ॾिहाड़ा गुज़रा रब्बुल आलमीन जो शान अहिड़ो थी पिया जो नौजवान शहज़ादो पुट हिन जो जहान छॾे। उन खां बाद में रोज़ानो पोइते ज़िक्र त कंदो अचे निस्बत लॻी पई आहे पर नुक़सान मथे नुक़सान आहे। कॾहिं पुट वियो कॾहिं ज़ाल बीमार आहे कॾहिं घर में नुक़सान आहे कॾहिं घाटो आहे कॾहिं ढगा मरी आहे कॾहिं माल मरी वियो कॾहिं कर्ज़ थी पिया कॾहिं पुलिस जी छिक लॻी पई आहे। आख़िर शैतान अची हिन खे मुंहिंजा दोस्त तंग कयो त वञ भिणा वञी बैयत ट्रोड़ जागो था। आशिक बैयत ट्रोड़ींदा आहिनि बेटा ऐसा चवंदो आहे आशिक ज़हर पिया वेह ॾिसो विसकन घणो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेराक लगन लव लतीफ़ चवे फना कया फेराक पुतोड़ी चिकन चाक तब आह नसल आमसिन। पर ही शायद उन्हनि आशिकनि मजा न हो नुक़सान जो पिया नुक़सान मथे नुक़सान मथे नुक़सान। पीर मेहर अली शाह साहब वटि हली आयो किबला बेख़बर चईं बैयत पंहिंजी वापसि वठ। चई छो चईं बस मां हाणे सही नथो सघां। हज़रत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था
लजपाल प्रीत नू तोड़ दे नहीं, जिदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। असां बैयत न कंदा हूं, जे कंदा हूं त पोइ छॾींदा न आहियूं। चइसि मूंसां त वैला, चए पोइ तोखे छा हो, मां त कोन घुरायो पाण आए। मिनतू करण लॻो, साईं महिरबानी कयो बैयत टोड़ियो। पीर साहब ॿियो दफ़ो बि इनकार कयो आहे, टियों दफ़ो बि इनकार कयो आहे, चौथों दफ़ो बि इनकार कयो आहे। आख़िर जमल बार बार हुन चयो त साईं बैयत टोड़ियो टोड़ियो, मूं बस कई। तमल फरमाइनि था चङो हिकिड़ो मिंट बि हथ मुंहिंजे हथ में मिलाए, पोइ तोखे मां ॾेखारियां, पोइ भली वञी बैयत टोड़। ख्वाजा मेहर अली शाह साहब हुन जो हथ वरितो आहे, हुन हथ ॾिनो आहे, पाण हथ वठी ज़रब लॻाई आहे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढे बाबा ॾाढे ज़ोर सां, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ख्वाजा साहब जो हुन चौधरी जे हथ में हथा, टे दफ़ा ज़रब लॻी आहे, चई अखियूं पूर। हुन चौधरी खणी अखियूं पूरियूं हन। जमल चौथों दफ़ो चौधरी चयो आहे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अखियूं बंदि पयूं आहिनि, ॾिसे पियो त मुंहिंजो हथ हज़रत पीर मेहर अली जे हथ में आहे, पीर मेहर अली जो हथ पीर पठान जे हथ में आहे, पीर पठान जो हथ ख्वाजा सुलेमान तौसवी जे हथ में आहे, ख्वाजा सुलेमान तौसवी जो हथ शमसुद्दीन सियालवी जे हथ में आहे, शमसुद्दीन सियालवी जो हथ नूर मोहम्मद महारवी जे हथ में आहे, नूर मोहम्मद महारवी जो हथ अब्दुल कादिर जीलानी जे हथ में आहे, अब्दुल कादिर जीलानी जो हथ मुहम्मद अमीर जे हथ में हथ गंढियो पियो आहे, सिलसिलो गंढियो पियो आहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जमल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीर मेहर अली शाह साहब हुनखे ॾेखारियो, हथ छॾे जी अखियूं खोल। अखियूं जमल हुन खोलियूं, तमल चईंसि हाणे बैयत टोड़। छा फरमोसि हाणे? कदमल ते किरी पियो आहे, चवे थो साईं बच्चा वञनि, घर वञे, बनी वञे, सिर वञे, जान वञे, पर हाणे हथ कोन छॾींदुसि जो तो मुंहिंजे हथ खे रसूलुल्लाह सां मिलाए छॾियो आहे। लजपाल प्रीत नू तोड़ दे नहीं, जिदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। के कामल सां हथ त गंढ न चो सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जो रुगो इहो कमु हूंदो आहे, अल्लाह वारो सिफारिश कंदो आहे, अल्लाह वारो रुगो वसीलो बणबो आहे, अल्लाह वारो रुगो कड़ो कड़े सां ॻंढींदो आहे, अल्लाह वारो ओॾह मिलाईंदो आहे, पर मिलाईंदो उन्ही खे आहे जंहिंजे दिलि में हया हुई, गैरत हूंदी आहे। बेगैरत खां कामिल पीर बि परे थी वेंदो आहे, मुर्शिद बि हुनखे छॾे ॾींदो आहे, छो त निस्बत जो हू ख़्यालु कोन कंदो आहे। मां दुआ कंदो सां, असांखे बि दुआ कर, अल्लाह तुंहिंजी मुंहिंजी निस्बत क़यामत ताईं सलामत रखे। इन अदब वारी जमात में आयो, तोखे लख करोड़ मुबारकूं हुजनि, तूं भाग वारो आहे, ख़ुदा जो कसम आहे। मां तो चवां पंहिंजे माइटनि खे रोज़ानो ख़त्मो ॾींदो कर, जो तुंहिंजा माइट सुन्नी आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह, तूं उन सुन्नीअ जे घर में ॼाओ आहे। वहाबिन खे त पंहिंजे माइटनि सां वेर आहे, चवनि था न असांजा माइट हा बिदअती बरेलवी हाल आहे, सुन्नी हाल आहे, छा हा असां थिया आहियूं मुवाहिद। पोइ मरण खां पोइ न को माइटनि खे ख़त्मो, न को दुरूद जोड़ो, 5 पूरे आया।
जनाज़े खां पोइ दुआ कोन घुरंदा, क़बर ते बि बांग कोन ॾींदा, चहल कदमी बि कोन कराईंदा, न को टीजो, न को जुमाणो, न को ख़त्मो, न को यारी, न को ॿारी, का शइ कान, बसि जहिड़ो ढगो मोल पूरे आहे वञी करे जो। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी पंहिंजे माइटनि खे हर जुमे जे राति बि ख़त्मो ॾियारींदो आहे, 12 महीने बि ख़त्मो ॾियारींदो आहे, ईद में बि यादि कंदो आहे। पर सालिह बाना उहे हूंदा आहिनि 5 ई वक़्त निमाज़ पढ़ंदा आहिनि, 3 कुल पढ़ी वालदेन जे तरफ़ वो हज कंदा हन, उमरा कंदा हन। इन्हीं जे करे जो हू चवंदा त असांजे माइटनि जो थोरो आहे जो असांखे भली वाट वठायूं। हाओ यार माइटनि जो थोरो अथी या न? हा यार हुननि ते वहाबिन ते माइटनि जो थोरो कोन्हे, तरी माइटनि ते कावड़ा वेठा आहिनि। अलाह सही सलतो असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाइजो, माइटनि खे यादि कंदा कयो। ख़त्मो ॾींदा हो अलाए कोन, मानीअ जो, ख़ैरात जो, फ्रूट जो, जेको पुॼे। हिकिड़े वहाबी मूंखे साईं चिठी लिखी, एॾे मुझो हाओ मुला असांजा ॿाट खाईंदा बि हन, असां ख़त्मो बि ॾींदा आहियूं, खाईंदा बि हन, हाज़मो बि थींदो अथनि, ऐं उहो वाकई काकूस कंदा बि आहिनि। पर छा सबबु आहे? सफ़ाई थी वेंदी आहे। उहो हीअं सफ़ाई थींदी आहे जो असां वारा खायो पियो ड्रौ कयो वेठा आहिनि। अवां महाबी माइटनि खे ख़त्मो ॾियो ई कोन, हो बुख था मरनि, ताड़ियूं वेठा आहिनि। उहो असांजो कढंदो वेंदो आहे, तव्हां वारा खाईंदा वेंदा आहिनि। अब सफ़ाई थी वई कान थी? अंधे खां पुछ त जेको क़बर में ताम वेंदो आहे सो जन्नती हूंदो आहे या दुनिया जो? चओ जन्नती, ॾाढे चओ जन्नती। क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में काकूस हूंदा, भंगी हूंदा? जेकॾहिं अलाह ताला न जन्नत में काकूस रखे ऐं भंगी रखिया त वहाबिन खे ड्यूटी लॻाए हा। पर अल्लाह ताला चओ त इन्ही बहाने बि चंडरा वरी बि जन्नत जी हवा खाईंदा, तव्हांजे करे जन्नत में काकूस हूंदो ई कोन। पोइ भला छा खाईंदव, हो काॾे वेंदो? महबूब फरमाइनि था सोणे नबी तां कुर्बान वञा। वाह गुंबद खज़रा जा मालिक, वाह ॿिन्ही जहाननि जा सरदार, वाह अड़ियनि जा आधार, ज़र्रो ज़र्रो सेखारियो थी। मदीने वारो सही फरमाए थो, मुंहिंजा आशिक उम्मती खाईंदा, जेको वणेनि सो खाईंदा। पोइ हज़म कीअं थींदो? ख़ुशबूदार पघर थींदो, हाज़मो थी वेंदो। चओ सुभान अल्लाह। उहो पघर बि बदबूदार कोन हूंदो। चओ बदबूदार कोन हूंदो, ख़ुशबूदार हूंदो। उहो अहिड़ो ख़ुशबूदार हूंदो। महबूब से फरमाइनि था, जन्नत जे जन्नतीअ मुस्लमान जो हिकिड़े पघर जो कतरो रूह ज़मीन ते किरी पए त क़यामत ताईं सॼो जहान मुअत्तर थी वञे। अबा जन्नती ताम में गंदगी हूंदी आहे। असां माइटनि खे जेको ख़त्मो ॾींदा आहियूं सो मानी असां खाईंदा आहियूं, तव्हां खाईंदा आहियो, ईअं न साईं। असां माइटनि छा मोकिलींदा आहियूं? चओ सवाब। छा मोकिलींदा आहियूं? चवंदा आहियूं ईसाले सवाब। छा चवंदा आहियूं? ईसाले सवाब, सवाब पहुचाइण। पोइ सवाब असां पहुचाईंदा आहियूं। अदा मूंखे ॿुधा त सवाब में बि गंदगी थींदी आहे छा? वहाबिन जे सवाब में गंदगी हुजे त हुजे, हिननि जो सवाब फूस जहिड़ो, हिननि जो सवाब गंद जहिड़ो, हिननि जो सवाब ढूंढ जहिड़ो। मुंहिंजा दोस्तो, सुन्नीअ जो सवाब ख़ुशबूदार हूंदो आहे। असांजे माइटनि खे जेको ख़त्मो बख़्शो वेंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह उहो गंदगी वारो न हूंदो आहे। असां ताम हिते खाईंदा आहियूं, उनजो सवाब क़बर में वेंदो आहे। नबी करीम फरमाइनि था, जेको तव्हां ताम बख़्शींदा हो, उहो खाईंदा तव्हां हो, अल्लाह ताला उन जे एवज़ में जन्नती थांवनि में जन्नती ताम मलाइकनि जे हथां क़बर में मोकिलींदो आहे। ऐं उन क़बर वारे खे चवंदो आहे त माइट, तुंहिंजो ई सवाब माइटनि तोॾे पुट या भाउ या अज़ीज़ मोकिलियो हो, उहो ताम दुनिया में खाॾियो, उन जे एवज़ मां हे अल्लाह जो मलाक जन्नती ताम ॾेई थो खा। मुस्तफ़ा फरमाइनि था, खाईंदो बि आहे, हज़म बि थी वेंदो आहे।
ईअं हज़म थींदो आहे जे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में हज़म थींदो। उन में न का गंदगी, न का बदबू, न को पायखानो, न को पेशाब। जन्नतीअ खे सिंघ बि कान ईंदी, जंदगी खे खांगारो बि कोन थींदो, जन्नतीअ खे जूअ बि कान पवंदी। जे पघर ईंदो त ख़ुशबूदार हूंदो। छाजे करे त सॼो सारो शान आशिक़े रसूल जो आहे। जंहिंखे इश्क़ रसूल हूंदो आहे त ख़ुदा ताला उनखे इहे नेमतूं अता फरमाईंदो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। तहां ते अल्लाह जा एॾा कर्म कुर्ब करोड़े कर्म वड़ वाली तहां ते असां ते कया। अञा बि तव्हां मस्जिदूं नथा आबाद को, अञा बि नमाज़ूं नथा पढ़ो। नमाज़ पढ़ंदो या न पढ़ंदो? नमाज़ी बणिजी पओ, आशिक़े रसूल बणिजी पओ, आका जे दर ते हलिया वञो। रब थो चओ सुभान अल्लज़ी असरा, सुभान अल्लज़ी असरा। चओ सुभान अल्लाह। असां चऊं सुभान त ठहे थो, पाण खे थो चओ सुभान अल्लाह दी असरा। अल्लाह पाक इन जे करे पंहिंजी ज़ात खे पाण सारायो आहे जो अॻिते जेका अल्लाह ताला ॻाल्हि थो फरमाए, अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला तो फरमा मां पंहिंजी तारीफ़ इन जे करे थो कयां जो मां अहिड़ो सोहणे खे सैर सोहणो करायो आहे जो अहिड़ो कंहिं सैर कयो ई कोन्हे। चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जे सैर जहिड़ो कंहिंजो सैर आहे? महबूब जे मेराज जहिड़ो कंहिंजो मेराज आहे? चओ बान, ॾाढे चओ। कई आया मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी आ, चवे पियो रब अरनी अंजुर इलैक, ओ मौला दीदार करा त मां तो ॾे वाझायां। रब पियो चवे लन तरानी, मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। या इलाहुल आलमीन, भला छा कयां? अल्लाह ताला फरमा फंजुर इलल जबल इन इस्तक़र मकानहु फसौफ तरानी। हिन जबल ॾे वाझा मां पंहिंजी तजल्ली इन जे मथां फिटी थो कयां। जेकॾहिं तजल्ली खे जबल सही वियो ऐं बीही वियो, प्यारा मूसा तूं पोइ ॾिसी सघंदे, पर जे जबल न बीही सघियो, सही न सघियो त तूं बि ॾिसी कोन सघंदे। फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कम वखर्र मूसा साइक़ा। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए जीअं जो रब्बुल आलमीन तूर सीना जे मथां तजल्ली फिटी कई आहे, किरोड़नि हिस्सनि मां किरोड़वो हिस्से जो ज़र्रे जो ज़र्रो अल्लाह पाक जी सिफ़ाती तजल्ली जबल ते पवंदी वई। जबल खाक थियो। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी ज़मीन ते पट ते किरी पियो आहे। किताबनि लिखियो आहे 40 रातियूं 40 ॾींहं बेहोश पियो हो। घणा ॾिहाड़ा? ज़ोर सां चओ। 40 ॾींहंनि खां पोइ होश में आयो। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ जे शरह में लिखियो आहे। अल्लामा अली कारी वॾो मुहक़्क़िक़ आलिम, मके जो आलिम मुफ्ती थी गुज़रियो आहे। वो लिखे तो पियो त जॾहिं हज़रत मूसा आयत आहे न फलम्मा अफ़ाक़, मूसा अलैहिस्सलाम खे इफ़ाक़ो आयो, होश में जो आयो, त लिखे तो त मूसा अलैहिस्सलाम अख पटी। हदीस में ईंदो आहे जीअं जो अख पटियईं बेहोशी खां पोइ पहिरीं नज़र मूसा अलैहिस्सलाम जी उठनि जे कतार ते पई। 200 उठ वञी रहिया हा, कतार में वञी रहिया हा। जीअं जो होश मां उथो, अखियूं जो पटियईं त पहिरीं नज़र उठनि ते पई। उन अखियुनि मां जलाल जी तजल्ली निकिती। 200 उठ सड़ी खाक थी आहे। हाणे हेॾे वाजायो तजल्ली काथां आई? चो रब्बुल आलमीन वटां। हाणे थका हो या नथा समझो? तजल्ली काथां आई? ॾिसंदा वञो। काथे किरी? चओ जबल ते। जबल खां थी पोइ काथे आई? काथे आई? अखियुनि में, अखियुनि खां पोइ निकिती ॿाहिरि वञी उठनि ते पई। समझो था न सही? केतिरा मरहला तय कयईं। मथां आई, जबल ते किरी, जबल खे साड़ियईं, उतां हली अखियुनि में आई, पर जबल सड़ियो, अख न सड़ी। जेको जबल खे पियो जलाए सो अख जी पिंबड़ी खे बि नथो जलाए। मालूम थो त अल्लाह जे नबीअ जी जबल खां बि ताक़त ॻरी आहे।
बेहोश थो ॿी ॻाल्हि आहे पर सड़ियो कोन। अॻिते जंहिं वरी ॿाहिरि आई वरी अख मां थी निकिरे त उठ खे साड़े थी छॾे, होॾे जबल खे बि साड़ी उठ खे बि साड़ी, विच वारो नबी सलामत। पर वरी मूसा अलैहिस्सलाम ॾिसी त कोन सघियो, चई मूं मौला बस गई। पर हज़रत अल्लामा अली कारी लिखियो आहे त कान यंज़ुर मूसा फी लैलत ज़ुलमा, उन खां बाद में तजल्ली ॾिसण खां बाद में मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ऊंदा ही रात में जबल जे मथां जेकॾहिं 30 मैल परे किवली माकोड़ी घुमंदी ही त अल्लाह जो नबी 30 मैलनि ते ऊंदा ही रात में भी किवलीअ खे ॾिसंदो हो। बाडर वारा किवली खे छा चवंदा आहियो? छा तहांजे मुल्क जी ॿोली आहे मज़ेदार। असां चऊं परूण, तव्हां चओ गेचण। फर्क़ु आहे न साईं? फर्क़ु थियो न साईं? त हाणे मां तॾहिं तव्हां खां पुछो अलाए मच मथां को ॿियो हुजे अखर ॿियो कर। भला उहा किवली वॾी आहे, बाडर में वॾी हूंदी आहे, रिढ जेॾी न, भला कुकड़ जेॾी अञा नंढी, भला फूसी जेॾी अञा नंढी, माकोड़े जेॾी अञा नंढी, साईं अञा नंढी। हाय हाय, जेका सरियां जे दाणे जेतिरी आहे। अॼुकल्ह कंप्यूटर जो दौर आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अॼु इलेक्ट्रॉनिक जो दौर आहे। दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे। तव्हां कंहिं बि दूरबीनी सां ॻोल्हियो, तव्हांखे किवलीअ जी अखि नज़र न ईंदी, अलाए केतिरी ज़रड़ी अथसि। पर अल्लाह पाक जो हबीब थो फरमाए त उन मूसा अलैहिस्सलाम जे निगाह तां कुर्बान वञा, जो प्यारो मूसा अला नबीना अलैहिस्सलाम तजल्ली सही त कोन सघियो, पर ऊंदा ही रात में 30 मैलनि ते ऊंदा ही रात में माकोड़ी खे किवली खे घुमंदो जबल ते ॾिसंदो। अदा जेको ऊंदा ही में 30 मैल ॾिसे सो रोशनी में 60 मैल ॾिसंदो या न? चओ चओ ॾिसंदो, ॾिसंदो न साईं? हाणे जेको ऊंदा ही में 30 मैल ॾिसे, केरु ॾिसे? ओ जेको सिफ़ाती तजल्ली बर्दाश्त बि करे कोन सघियो, किरी बेहोश थी पियो, यानी मूसा अला नबीना अलैहिस्सलाम ओ सही बि न सघियो, पर वरी बि उन तजल्लीअ जी निगाह में एतिरी त कंट्रोल ऐं पावर अची वियो जो उन अलाह जे तजल्ली वरी अखियुनि जो पावर वधाए छॾियुसि, जो 30 मैलनि ते पियो ॾिसे। जेकॾहिं मूसा 30 मैलनि ते माकोड़ी खे ॾिसे ऐं उन मदीने वारे ताजदार तां कुर्बान वञा, रब चवंदो आहे सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना। जमल मोहम्मद अरबी जी ज़ात बाबरकात अर्श मुअल्ला ते खुदा वट पहुतो वा, तम रब पे चे उदन मिन्नी ओ मुंहिंजा हबीब अञा वेझो थी, अञा वेझो थी, अञा वेझो थी। मुंहिंजा दोस्त हदीस पाक आहे जेका मिशका शरीफ जहिड़े आम मशहूर किताब में लिखी आहे। बाबू फरमाइनि था फवदा अल्लाह तआला यदैहि बैन कतफै फवजदतु बरदहा बैन सदरी फकशफ अल्लाह सदरी फअलमतु मा कान व मा यकून। पोइ मां जो पंहिंजे रब करीम खे वेझो थियो हां त अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे 2 कुदरत वारा हथ मां मुहम्मद जे कुल्हनि ऐं फणनि जे विच ते रखिया। चओ सुभान अल्लाह। पोइ फवजदतु बरदहा बैन सदरी, ही गिलास आहे न, हिन में तव्हां बर्फ जो पाणी विझो त बस हिकिड़े सेकंड में पाणी ॿाहिरां निकिरी पवंदो आहे। बाबू फरमाइनि था अल्लाह ताला जे कुदरत वारा हथ फणनि ते रब रखिया, मुंहिंजो सीनो ठरी पियो। फवजदतु बरदहा बैन सदरी, मां पंहिंजे सीने जे अॻियां थधाण महसूस कई। फकशफ अल्लाह सदरी, पोइ अल्लाह मुंहिंजो सीनो कुशादो कयो। अलम नशरह लक सदरक, ओ मुस्तफ़ा मां तुंहिंजो सीनो कुशादो कोन कयो आहे छा? हाओ मां कयो आहे कुशादो। महबूब फरमाए था एॾो कुशादो थियो, एॾो कुशादो थियो जो अलिम तु मा कान व मा यकून, जो कुझु थियो आहे, जो कुझु थींदो क़यामत ताईं सभु इल्म मूंखे ख़ुदा उन रात ॾेई छॾियो।
फ़अौहा इला अब्दिही मा औहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन रात मां रब करीम खे जेको वही करणो हो सो मां पंहिंजे महबूब करीम खे वही करे छॾियो। पर मुंहिंजा दोस्त महबूब पाक भला मूसा ॾिसी त किरी पियो, महबूब खे भला दहशत थी? ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो, तव्हां नथो छा चओ, क़ुरान खां पुछो न। अल्लाह ताला फरमाए थो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। चओ सुभान अल्लाह। ईअं सुभान अल्लाह चइबी आहे। महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। या रसूलुल्लाह तुझे बुलंदीअ जी ख़बर तॾहिं पई जॾहिं अर्श ते वए। अब हाओ न सही, बुलंदीअ जी ख़बर तॾहिं पई जॾहिं महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे उला सुभान अल्लाह सुभान अल्लाह है। कदमों के नीचे अर्शे उला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद चौ सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दी जिसने हमारे दिल को जला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿुधंदा हो पर इहा सुभान अल्लाह मूंखे खपे कान थी। ॾाढे चओ अञा ॾाढे सुभान अल्लाह अड़ी कर जो नसीराबाद पहुंचे। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया नजदी सुनते ही। सही किबला नात असां पढ़ूं सड़े वहा भी पियो, अब गायूं असां सड़े वरी ठिकर पियो। आया ना है असांजो नबी आहे, जो असांजो आहे, ॾाढे जो असांजो आहे। पोइ असां पंहिंजे नबी जी तारीफ़ था कयूं, तूं छो थो सड़ी पियो सड़ो, असां तारीफ़ कंदासीं। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया मुनकर सुनते ही। पर सुन्नी ने सुना सुनकर ये कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमा तो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। महबूब जो मूडे आयो त 18 वर रातन जा चित्ताए निहारियई, न का अख बूटई न का अख चिंबेई। चओ सुभान अल्लाह। घणियूं रातियूं 18 वरिया घणियूं सही। हेठ जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम। एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। मथे 18 वरिया गुज़री विया, मोटी आयो त कड़ो लुडियो पे, बिस्तरो गरम हो, वज़ू जो पानी हलियो पे, रात सागी गंढी पई आ, मथे 18 वरिया दीदार करे आयो। हाणे मां तोखां पुछां थो, मूसा अलैहिस्सलाम जी नज़र हिकिड़े तजलीअ सां 30 महलनि ते ॾिसंदी आ ऐं जेकरो रूबरू रब खे ॾिसी अचे अख बि न छिंभे अख बि न बूटे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब जॾहिं उते वियो, अल्लाह पाक जे आशिक हिकिड़े मुंहिंजे महबूब जे आशिक चयो आ, ओ मुझा महबूब पाक तो ता कुर्बान वञा। चो सुभान अल्लाह। मूसा से होश रफ्ते अज यक परत ए सिफात तू ऐन जात में निगरी व दर तबस्सुमी।
या रसूल अल्लाह तो ता कुर्बान वञा जो मूसा सिफाती तजल्ली ॾिसी बेहोश थी पियो आहे सिफाती तजल्ली ऐं तूं ज़ाते ख़ुदा खे ॾिसी बि पियो मुर्की बि पियो चओ सुभान अल्लाह ॾिसी बि पियो चओ मुर्की बि पियो ॾिसी बि पियो मुर्की भी पियो अरे तजल्ली ॾिसण वारे जी नज़र 30 महलनि ते ऊंदाही में वई ऐं जे 18 वरह रातनि जा रूबरू ॾिठो उन महबूब करीम खां बाडर परे आ ॾाढे ॻाल्हाए लाड़काणो परे आ सिंध परे आ न अॼु ख़ुदा जो कसम आ मुस्तफ़ा मदीने मां तोखे ॾिसी रहियो आ महबूब रुगो ॾिसी कोन रहियो आहे बल्कि पाण जाइज़ो वठी रहियो आहे त केर था सड़न केर था ठरन हाओ या न हबीब खे सभु ख़बर पवे थी तूं बि ठर जा अबा चइजां ठरंदे न सही हाणे मां पंहिंजे तरफ़ां तोखे छा ॿुधायां सोणे लतीफ़ ॾाढी सुठी ॻाल्हि कई चओ त ॿुधायां फरमाए थो तुम्बे रेजे तंदुजी पेरी हुई पचार कोड़े कीरत आया मांझी मणियादार तन गढ़ों बाहर गाइयो सारी सब जमार पर तोखे घोट घुराइयो खिलवत लाए खंघार आव मथा हूं मंगना चढ़ी दुर दुवार अतहियात लिल्लाह वस्सलवात वत्तय्यबात खिली कयई खीकार अस्सलाम अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू इय परूड़ जे पचार पोसुयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे अल्लाह साईं तहांजी भी हाज़री कबूल करे मुंहिंजी भी कबूल फरमाए अल्लाह साईं जे दरगाह में हाणे साईं खे अर्ज़ कंदासीं दुआ घुरंदा ख़ुदा कंदो जन जलसो करायो आहे तब महिनत कई आहे आया हो ॿुधो अथव वेठा हो सभिनि जा बेड़ा पार वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अबा ही जेको सवाल आहे पुराणी बाडर वारनि लिखियो आहे हे मसइलो कोन्हे हे तव्हांजो फ़ैसिलो आहे पोइ कंहिं पाड़े वारे खां कराइजो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह